Sindhi Academy, Jaipur, Sindhi Members Samaj, Vyawar Tarfan, लगायली सिंधी बोली ये सिखारण जो जेको ढोलक डांस सिखारण जो पूरो मेनू भरियो उन समापन समारोह में असांजा समाज जा संगठन महोदय ऐं हीउ जेको सॼो महीनो प्रोग्राम मतिलबु सम्झो भई ठाहियो वियो सेखारियो वियो उनजा सूत्रधार भागवत ऐं सेखारण वारा जेके उस्ताद उन्हनि खे मञनि ऐं सभिनी खां वधीक ॿारनि खे शाबाशी आहे साधुवाद आहे जो सिंधी सिखण जी लालसा में पंहिंजो हुननि पंहिंजो ज़रूरु ॾेखारियो आहे प्रोग्राम चाहे कॾहिं थिया या टे थिया पर इहो हिकिड़ी वानगी हुई हिन मां इहा ख़बर पइजी थी वञे कि तव्हां ॿारनि हिते छा छा सिखियो ऐं हीउ जेको पाण सिखियो आहे इहो पंहिंजे अॻिते लाइ पंहिंजे जीवन में हुननि में हमेशह हिन जो अभ्यास कंदा रहो ऐं जेकी बि थोरी घणी असांखे कमी थी आहे सिखण में उहा पंहिंजे अभ्यास करण लॻे आस्ते आस्ते पूरी थी वेंदी अभ्यास में जो क़ाइमु रहे कंहिं भले कहिड़ी बि पढ़ाई करियो कहिड़ी बि मतिलबु किथे बि वञो पर हीउ जेको गुरू अभ्यास आहे इहा अगरि रोज़ु तव्हां 15 मिंट 20 मिंट अधु कलाक अगरि तव्हां त हीअ सिंधी ॿोली तव्हांजी केरु कोन Krishna